बरसात के 15 ॾींहनि खां वधीक अरसो गुज़रण बावजूद भी बरसाती पानी घटिजण बजाय वधण लॻो आहे। फुलाजूं ऐं सामारो मोरी यूनियन काउंसिलनि खे लॻंदड़ 10,000 एकड़नि ते मुश्तमिल कंगड़ ढंढ में मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो पाणी अचण करे ढंढ जी सतह वधण लॻी आहे, जंहिं करे केतिराई ॻोठ जिन में काज़ी हज़ूर बख्श शहर, भाग्यो खान, काइमदीन शहर, गुलबेग नुकुर्श, मजनू, अमीन नुकुर्श, मलूक पहोड़, आलम पहोड़, भनोसर, दौलताबाद ॻोठ, अलाबख्श नोड़ी समेत सभी ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि ऐं उतां लॾपलाण करे केतिराई ॻोठ ख़ाली थी विया आहिनि। 5 खां मथे कट पुण हया विया आहिनि, पर गुज़िरियल हिकु हफ़्ते खां पाणी मुसलसल हलण लॻो आहे, पर पाणी घटिजण बजाय मुसलसल वधी रहियो आहे, जंहिं करे कंगड़ ढंढ खां हेठि खरड़ जो पाणी दौलताबाद, खाही, बावलो जो सभी ॻोठनि तरफ़ मुसलसल वधी रहियो आहे। उन सिलसिले में हितां जे वकीलनि ॻोठाणनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे भई हाणे हिन जेका कुदरती आफ़त आई, पर उते असांजा ही रियासती इदारा किथे आहिनि? बी LBOD किथे आहे? इरिगेशन डिपार्टमेंट किथे आहे? ही ज़िले जो जेको एडमिनिस्ट्रेशन जो जेको निज़ाम आहे उहो केॾांहुं खां त असां माण्हुनि खे इमदाद कंदासीं? भई इमदाद माण्हुनि खे असांखे ख़ैरात ते हिराइण ऐं हलाइण था चाहियो छा ते? ई जेको पाणी अचे पियो तक़रीबन सांगड़ खां पेरूमल, तालके खिपरे जो आहे, जाम नवाज़ी जा कुझु इलाइक़ा आहिनि, तालका सिंधड़ी जो जेको पाणी आहे हितां जेको हिननि गुज़रान करे कट ॾिनो आहे। अवां अची वञी महिरबानी अची ॾिठो आहे, अॼु ताईं त को माण्हू कोन आहे ॾिसण लाइ। हाणे असां त इहो मुतालबो कयूं था असांखे एतिरी ॿेड़ी त ॾियो जेको असांखे टपड़ त कढी वठो माण्हुनि जा। पाणीअ खे लंघ ॾियनि अॻिते त पाणी अॻिते रवानो थिए। पाणीअ जो लंघ एॾा ई आहे, ॿिए पासे लहे ई कोन्हे पाणीअ जो। खाई गांठ जेका बास रुकावटूं ॾेई वेठा आहिनि, उहे रुकावटूं हटाए पाणी खे जीअं अॻिते निकाले ॾिनी वञे त जीअं असीं पंहिंजो ज़मीनूं वरी आबाद करे सघूं ऐं गुज़ारो करे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त इंतिज़ामिया खे घुर्जे त फौरी तौर इन्हनि इलाइक़नि मां पाणी नेकाली लाइ तकड़ा क़दम खणी वधीक ॻोठ ॿुॾण खां बचायो वञे। मंज़ूर शहर, सिंध टीवी न्यूज़, सिंधड़ी।